सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ईद जे मौक़े ते क़ैदियुनि जूं सज़ाऊं घटाइण जो ऐलान करे छॾियो। अवां सां ख़बर शेयर कयो पिया। वॾे वज़ीर सिंध जी जेलुनि में क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहं ख़ुसूसी मुआफ़ी जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आईजी जेल जी दरख़्वास्त ते सज़ाऊं घटाइण जी मंज़ूरी ॾिनी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। सज़ा में माफ़ी, क़त्ल, जासूसी, बग़ावत, रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस क़ैदियुनि खे न मिलंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह आईजी जेल जे दरख़्वास्त ते सज़ाऊं घटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर सिंध जे जेलनि में क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहं ख़ुसूसी मुआफ़ीअ जो ऐलान कयो आहे, जॾहिं त सज़ा में मुआफ़ी, क़त्ल, जासूसी, बग़ावत, रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस क़ैदियुनि खे न मिलंदी। अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वॾे वज़ीर सिंध जी जेलुनि में क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहनि में ख़ुसूसी मुआफ़ी जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आईजी जेल जी दरख़्वास्त ते सज़ाऊं घटाइण जी मंज़ूरी ॾिनी आहे। सज़ा में मुआफ़ी, क़त्ल, जासूसी, बग़ावत, रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस क़ैदियुनि खे न मिलंदी। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुपरो असां लाइन ते मौजूदु आहे। जी आमिर। अली रज़ा वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ईद उल फितर के मौके ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में घटिताई जो ऐलान कियो आहे। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त जेलनि में क़ैद सज़ा याफ़्ता जेकी क़ैदी आहिनि उन्हनि खे 120 ॾींहंनि जो जेको आहे ख़ुसूसी माफ़ी मंज़ूर कंदे नोटिफिकेशन जारी कयो आहे। वज़ीर आला सिंध जी मंज़ूरीअ खां पोइ जेको आहे इहा वज़ीर जेल खाना जो जेको सूबाई वज़ीर आहे उन दरख़्वास्त ॾी। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त 2019 788 तहत क़ैदियुनि खे 120 ॾींहं सज़ा माफ़ी जी जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो आहे। वज़ीर आला जो चवणु आहे त माफ़ी में उहे जेके क़ैदी आहिनि शामिल न हूंदा जेकी अगवा, ज़ना, डकैती ऐं गैर मुल्की एक्ट सज़ा याफ़्ता आहिनि, उहे इन माफ़ी जा हक़दार न हूंदा। ॿिए तरफ़ वज़ीर आला जो इहो बि चवणु आहे त क़ैदी जेके आहिनि सज़ा याफ़्ता उहे जेको आहे उहे हूंदा जेके पंहिंजी जेको आहे ग़रीब गुरबत सबबि जेके उन्हनि ते ॾंड आहिनि उहे नथा भरे सघनि, उन्हनि खे जेको आहे 120 ॾींहं जी माफ़ी ॾिनी वेंदी। ॿिए तरफ़ वज़ीर आला जो इहो बि चवणु आहे त सज़ा याफ़्ता जेके क़ैदी आहिनि उहे रियासत ऐं मुख़ालिफ़ मुल्क सरगर्मियुनि में दहशतगर्दनि जे जेके सरगर्म जेको सज़ा याफ़्ता आहे उन्हनि खे माफ़ी न मिलंदी। वॾी महिरबानी आमिर।